अस्सलाम वालेकुम। टेक्निकल सिंधी में खुश आमदीद। एक नई वीडियो सां गॾु हाज़िर आहियां। दोस्तों, अॼुकल्ह जे दौर में जंहिं माण्हू वटि मोबाइल आहे, टच मोबाइल आहे ऐं उहो व्हाट्सअप नथो हलाए त ईअं थी नथो सघे। अॼु मां अव्हांखे व्हाट्सअप हलाईंदड़ जेके बि दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ ॿ कमाल जूं व्हाट्सअप जूं सेटिंग खणी आयो आहियां, जंहिंखे करण खां बाद में तव्हांखे घणे मां घणो फ़ाइदो थींदो। दोस्तों, असांजे चैनल खे गुज़ारिश आहे त सब्सक्राइब कयो ऐं लाइक कंदा कयो। अमूमन असांजे वीडियो खे दोस्त लाइक घटि कनि था, व्यूज़ घणा आहिनि पर लाइक के तमामु घटि कनि था। अलाए छा जे करे। जंहिं बि दोस्त खे का शिकायत आहे, को मसइलो आहे, मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधायो। इनशाला उहो मां ज़रूरु दुरुस्त कंदुसि। त हलूं था नंबर 1 सेटिंग की तरफ़। दोस्तों, नंबर 1 सेटिंग इहा आहे त तव्हां अगरि कंहिं बि दोस्त, कंहिं बि माण्हूअ ॾे तव्हां को फ़ोटू मोकिलियो था ऐं तव्हां चाहियो था, या उहो पर्सनल फ़ोटू आहे, या अगरि तव्हां चाहियो था त उहो उन वटि वञे बि ऐं ॾेखारण बि लाज़मी आहे, उहो ॾिसे ऐं ॾिसण खां बाद में उहो फ़ोटू डिलीट थी वञे, उन जी गैलरी में सेव बि न रहे ऐं उन जी व्हाट्सअप चाट में बि न रहे, त उन जे लाइ कमाल जी सेटिंग आहे हीअ। तव्हां हीअ सेटिंग कयो। इनशाला हुन वटि जेको बि तव्हां फ़ोटू मोकिलियो हूंदो उहो हिकु चकर सिर्फ़ु ॾिसंदो, बाद में उन वटां डिलीट थी वेंदो। तो सेटिंग कुछ हिन तरह है। सब खां पहिरीं तव्हांखे व्हाट्सअप में वञिणो आहे। तो व्हाट्सअप में वञण खां पोइ जंहिं बि दोस्त ॾे तव्हां जीअं हूअं ई मोकिलींदा आहियो फ़ोटू, उन ई तरीक़े सां तव्हां हितां फ़ोटू खणंदव। मिसाल जे तौर मां कहिड़ो बि हिकिड़ो फ़ोटू खणा थो। गैलरी में पियो आहे, व्हाट्सअप जी गैलरी में आयो हूंदो शायदि। हाणे तव्हांखे हिते ऑप्शन ॾिसणो आहे, उहो हिते लिखियलु आहे हिकु नंबर। हिते तव्हां जॾहिं पंहिंजो व्हाट्सअप ॾिसंदो न, त हिकु जो अंगुर निशान हूंदो। तव्हां इन हिक खे टिक कंदव त हीउ कुझु हीअं लॻी वेंदो। बसि कुझु बि न आहे, तव्हांखे सिर्फ़ु इहा सेंड करिणो आहे। सेंड करण खां बाद में हिन वांगुरु सेंड थी वेंदो ऐं तव्हांजे दोस्त ॾे उहो फ़ोटू वेंदो। हाणे मां ॿिए नंबर ते व्हाट्सअप ॿिए नंबर ते मूं हीउ फ़ोटू मोकिलियो आहे। अचो त उन तरफ़ हलूं था, ॾिसूं था त हीउ फ़ोटू असां वटि शो थिए थो या डिलीट थिए थो या छा थो थिए। त हलूं था उन व्हाट्सअप में। मूं वटि ॿियो व्हाट्सअप आहे, हीउ पियो आहे GB व्हाट्सअप आहे। हिनखे मां जीअं ई ओपन कंदुसि, ओपन करण सां ई जेको व्हाट्सअप मां फ़ोटो अची वियो। हाणे तव्हांखे कंदासीं, ओपन करण खां बाद में हिन वांगुरु ईंदो। हाणे हिकु चकर असां हिनखे क्लिक कंदासीं। हीउ जेको मूं फ़ोटू मोकिलियो हिते अची वियो। दोस्तों, हाणे मां जीअं ई वापसि वेंदुसि त हीउ फ़ोटू मूं वटि डिलीट थी वेंदो। मां वापसि वञां थो, हिते ॾिसो हीउ फ़ोटू बि मां वटि डिलीट थी वियो। हिते ओपन एंड लिखियलु आहे। हिते केतिरा बि दफ़ा मां हिनखे टिक कयां त हीउ वराए कॾहिं बि न खुलंदो ऐं गैलरी में सेव बि न थींदो। त कीअं लॻी असांजी सेटिंग, असांखे ज़रूरु ॿुधाइजो। त हलूं था ॿिए नंबर जी सेटिंग ते। त ॿी सेटिंग दोस्तों इहा आहे त तव्हां कंहिं बि दोस्त, कंहिं बि माण्हू सां, या तव्हांखे कोई छोकिरी जो चकर आहे, तव्हां उन सां ॻाल्हायो था ऐं तव्हां वटि उन जा मैसेज आहिनि ऐं तव्हांजा चाट में जेके आहे त पिया आहिनि ऐं तव्हां चाहियो था ऐं तव्हांखे भउ आहे त को दोस्त तव्हांजा उहो मैसेज न पढ़ी वठे, मोबाइल खणी करे, या को घर जो माण्हू ई तव्हांजी फैमिली मेंबर आहे, को बि आहे, उहो तव्हांजा मैसेज न पढ़े ऐं तव्हां डिलीट बि नथा करणु चाहियो, चओ था उहे मैसेज बि मूं वटि पिया हुजनि ऐं जेको बि मूं ॻाल्हायो आहे, जेको बि कुझु मोकिलियो आहे ऐं डिलीट बि न थियनि ऐं सेव बि हुजनि। त उनजो आसान तरीक़ो आहे, तव्हांखे व्हाट्सअप में वञिणो आहे। व्हाट्सअप में जंहिंजी बि हाणे तव्हां चैटिंग कई, जंहिंसां बि कई आहे, उहो नंबर तव्हां जेको आहे उहो जो उनजो चैटिंग आहे उहा तव्हां सेव करणु चाहियो था, लिकाइणु चाहियो था। त मिसाल जे तौर मां साॻियो ई मूं नंबर जेको आहे त मां हिनखे लिकाइणु चाहियां थो। हाणे जेतिरा तव्हां लिकाइणु चाहियो था उनखे सिर्फ़ु तव्हांखे टिक करिणो आहे। मां हिन हिकिड़े खे ई कंदुसि। मथे ॾिसो, उहो हिते तीर जो निशान आहे, इनखे तव्हां हणंदव त हिते मां जंहिं दोस्त जंहिंजो जेको नंबर हुयो उहो मूं लिकाए छॾियो आहे। हाणे असांजो हिते उहो मौजूदु कोन्हे। हाणे दोस्तो, उहो हूंदो मौजूदु उहो हिन जॻह ते, हीउ ॾिसो था लिखियलु आहे, हिते मौजूदु हूंदो। हाणे तव्हां हिनखे हणंदव तॾहिं हीउ नंबर उहो हिते पियो हूंदो। ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां मैसेज, मां जेके बि मैसेज कंदुमि उहे हिते न ईंदा, उहे बि इन में अंदरि ई विया हूंदा। हाणे मिसाल जे तौर मां इन ॾे मैसेज कयां थो हिकिड़ो पंहिंजे हुन ई नंबर तां, जीअं त असां फ़ोटू मोकिलियोसीं। मां लिखां थो हाय। ठीकु आहे, हाय लिखिजी वियो। हाणे असां अचूं था हिते, त हिते ॾिसो हिन चाट जी असांजे जेके बि आहिनि सभु चैटिंग में, उहा जेकी हाय लिखी असां वटि न आहे, उहा हाय हाणे जेकी आहे त उहा हिन में हूंदी अंदरि अर्चिव्ड। ॾिसो हीअ मूं हाय लिखी हिते अची वई आहे।
इते तव्हां पंहिंजी जेकी बि चैटिंग हूंदी उहा तव्हां हिते सेव करे सघो था। वरी इनखे कढण जो तरीक़ो बि आसान आहे। हिते टिक कंदव, वरी साॻिए ई तीर खे तव्हां हणंदव त उहा साॻी वरी उते ई अची वेंदी। त उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। वरी ॿिए कंहिं वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।